बाबा हिक ॻाल्हि पुछां? हाँ पुट पुछ, छा थी पुछण चाहीं? मासी मुरादीअ इहो ज़ुल्म न कयो आ? पहिरियां असां बशूअ जी शादी कराए? पुट इहे सभु लिखे जा लेख आहिनि, इन्हनि खे केर बि मिटाए नथो सघे। बाबा बिल्कुलु लिखे जा लेख हूंदा आहिनि, पर ॾिसी वाइसी ईअं पंहिंजी औलाद खे आढ़ा में उछलाइण इहो त सही नाहे। ऐं चाचा मलूक ईअं ई पंहिंजी धीउ खणी बशूअ खे ॾेई छॾी। औलाद जो दुख इंसान खे ईअं वढींदो आहे जीअं वाढो वण खे वढींदो आहे। उनजो पेट कटे चीरे उनजे वजूद खां धार करे छॾींदो आहे। औलाद जो दुख बि ईअं ई हूंदो आहे माउ पीउ जे लाइ। इहो सूर को मलूक खां त पुछे पुट। त बाबा चाचा मलूक रईस सालार खान खे चए हा न त पहिरियां खां ई बशूअ जो को जोड़ न आहे। बेशक पुट, जोड़ त मुंहिंजो रब ठाहींदो आहे, पर हिन समाज में गुरबत वॾो मेहणो आहे। मलूक बि छा करे? इहे सभु सूरत को मलूक खां वञी पुछे न त उनजे अंदर खे सूरनि केॾो चूर चूर कयो आहे। त बाबा असां ग़रीबनि जे हक़नि जे लाइ केरु ॻाल्हाईंदो? केरु लहंदो असांजी सार? गैरत गैरत ॻाल्हाईंदी पुट। जॾहिं ग़रीब जी गैरत ते हमिलो थींदो आहे न, ज़ोर अॻियां को बि न ॻाल्हाए सघंदो आहे। पोइ इंसान ईअं मजबूर थी वेंदो आहे जीअं इंसान ज़ंजीरनि में जकड़ियल हूंदो आहे। पोइ हू ॾिसी ऐं ॿुधी त सभु सघंदो आहे। मलूक सां बि ईअं आहे वीचारे सां। रब साईं हुन जी इज़त ऐं मान रखंदो। ॻाल्हि गुलू जे क़त्ल जी आहे ऐं क़त्ल नादिर ख़ान कयो आहे, या सभिनी खे ख़बर आहे। क़त्ल गैरत जे मामले ते थियल आहे। हुन असांजी ॻोठ जी इज़त में हथ विधा ऐं ॻोठ जे वॾे हुजण जे नाते इहो असां ते फर्ज़ आहे त असां ॻोठ जी इज़तुनि जी हिफ़ाज़त कयूं। नंगनि जी ख़ातिर असां सिर ॾींदा बि आहियूं ऐं पठंदा बि आहियूं। सचो आहे रईस, हुन बि त घटि कोन कई। नादिर ख़ान क़बर मां मोटियो आहे, हुनजो पाप लांद असां ॾे ठहे कोन थो। पोइ बि जेकॾहिं हाशिम असां सां छेड़ो वारियो न त असां बि घटि कोन कंदासीं। चूड़ियूं असां बि न आहिनि पातियूं। छेड़ो त छेड़ो ई सही। बराबरि रईस, जेकॾहिं हाशिम अगराई कई न त हुन सां घटि कोन थींदी। ॾेखार बसि ॾींहं जा तारा। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।